सिंधी भाषा दिवस ते मथुरा जी सिंधी जनरल पंचायत ऐं स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला में सिंधी जागरूकता चटाभेटी आयोजित कई वई। हिन मौके ते सभिनी ॻाल्हाइण वारनि वक्ताउनि सिंधी भाषा ॿोली ऐं संस्कृति खे बचाइण लाइ पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधायूं। किशोर स्वर्ण इसरानी सिंधी भाषा दिवस सॼो सिंधी समाज मनाए रहियो आहे। 10 अप्रैल 1967 जो भारत जे संविधान जी 8वीं अनुसूची में भारत जी प्राचीन सिंधी भाषा खे शामिल कयो वियो। तॾहिं खां ई 10 अप्रैल जो सिंधियत दिवस मनायो वेंदो आहे। ॿियनि भाषाउनि जी अपेक्षा सिंधी वर्णमाला में सभिनि खां वधीक 52 अखर हूंदा आहिनि। सिंधी भाषा लिखाई में उर्दू जहिड़ी ॾिसण में ईंदी आहे, पर ॻाल्हाइण में घणेई अंतर आहे। अॼु भी अधिकतर प्रांतनि में सिंधी शिक्षा जो प्रावधान कान्हे, हिन करे ॿार पंहिंजे घरनि में भी सिंधी कान ॻाल्हाए पाईंदा आहिनि। अहिड़े में सिंधी संस्कृति खे बचाइण लाइ सिंधी ॿोलीअ ऐं भाषा जो ज्ञान नई पीढ़ीअ खे कराइण घणेई ज़रूरी आहे। सिंधी भाषा दिवस ते सिंधी जनरल पंचायत जा अध्यक्ष ऐं सभिनी पदाधिकारियुनि सिंधी भाषा दिवस ते पंहिंजा वीचार व्यक्त कया। अॼु असांजो पूरे विश्व में सिंधी दिवस मल्हायूं पिया। उन जे अंतर्गत असांजो पूरो प्रयास रहंदो असांजे परिवार में नंढा ॿार वॾा युवक युवतियूं सभु सिंधी भाषा जो प्रयोग कनि त जेतिरो थी सघे सिंधी भाषा जो वाधारो थिए ऐं असांजी सिंधी भाषा जी पहचान बरक़रार रहे। अॼु मथुरा शहर में सिंधी दिवस मना रहिया आहियूं ऐं असांजी सभिनी सिंधी भाउरनि खे इहो निवेदन आहे त जॾहिं बि पाण में गॾिजनि या घर में सिंधी ॿोली चइनि, असां पंहिंजी सिंधियत खे न छॾियूं। असांजी पहचान असीं सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं, तंहिं करे सिंधी ॿोली खे पाण बिल्कुलु न छॾियूं। त मुंहिंजो सभिनी सिंधी भाउरनि खे निवेदन आहे त हिन सिंधी भाषा दिवस जे ॾींहुं पंहिंजे पाण में पिण करे लाहिनि त असांखे सिंधी ॻाल्हाइणो आहे, घर में बि ॿाहिरि बि पाण में। अॼु असीं सभी सिंधी दिवस मनाए रहिया आहियूं। इहा मिठड़ी ॿोली, इहा सिक भरी ॿोली, इहा सिक भरी भाषा असीं सदैव पाण सां गॾु ठाहे रखूं, इहे असांजो सभिनि खे संदेश आहे। ऐं इन उपलक्ष्य ते आउं सभिनि खे पंहिंजी शुभकामनाऊं पेश करियां। आउं हिकिड़ी ॻाल्हि चवण थो चाहियां कि इलाही अफ़सोस जी ॻाल्हि आहे पाण पंहिंजी सिंधी ॿोलीअ खां परियां थी न वञूं। हीअ ग़लति ॻाल्हि आहे। पाण ॿारनि खे प्रेरणा ॾियणी आहे कि भई वधीक सां वधीक पंहिंजे घरनि में सिंधी यूज़ करियूं ऐं पाण सिंधी ॿार जिते गॾियूं उते सिंधी ई यूज़ करियूं ताकि हीअ पंहिंजी मिठी ॿोली क़ाइमु रहे, अॻियां हलंदी रहे। जय झूलेलाल। सदाई शाहूकार। सिंधी वधंदा रहनि, मौज मल्हाईंदा रहनि, सिंधी भाषा जो प्रयोग घर में करियूं, अहिड़ी मुंहिंजी सभिनि सां निमाणी वेनिती आहे। अगरि को रस्ते में सिंधी भाउ अचे थो त असीं हुन सिंधीअ में ई ॻाल्हायूं। पाण सिंधी सभु भेड़ा थियूं, पाण में सिंधी ॻाल्हायूं, घर में सिंधी ॻाल्हायूं, इहा हली वॾी ॻाल्हि आहे। सिंधियत खे क़ाइमु रखूं। जय झूलेलाल। पाण समाज में पंहिंजे घर में वधीक सां वधीक सिंधी ॻाल्हायूं, सिंधी संस्कृति जे बारे में वधीक सां वधीक ॿारनि खे ज्ञान ॾियूं जो पंहिंजी भाषा हमेशह अमर रहे। सिंधी संस्कृति के बचाइण लाइ सिंधी ॿोली ऐं भाषा जो ज्ञान नई पीढ़ी के कराइण घणेई ज़रूरी आहे। तव्हां असांजे चैनल के सब्सक्राइब जरूर करजो, लाइक कमेंट शेयर भी जरूर करजो। सिंधी गीत भजन, सिंधी समाचार ऐं सिंधी जानकारियुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसे न रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।